सजो परिवार आयो आहे मथो टेकण, तारी हलायो ज़ोरदार। सुशील भाऊ चयो हाणे त रोज़ हूअं बि 12 ही महीना नेम तन कंहिंजो आरती ते कंहिंजो पंकज खे त तव्हां सभु सुञाणंदा हूंदव, यूट्यूबर आहे असांजो भाऊ, जाम सुठा लेसन्स ईंदा आहिनि। त सॼो परिवार हिननि जे वॾड़नि जे टाइम खां भॻवान जे दर सां चालीहे सां जुड़ियल आहे। त ज़ोरदार तारी हलाईंदा जीअं ही सॼो परिवार आयो आहे पंहिंजे पुटनि सां, नुंहंनि सां, पोटनि सां, पोटियुनि सां, तीअं हर कोई अचे त भगवान हिकु महिल सॼे परिवार ते हथ रखे। आयो लाल सभई चओ हिकु झुमर ओ जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार, जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार। अच्छा ॿार बि टोपी पाए आया अथव, और जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार। ओ लाल जा छाती चओ सभई झूलेलाल, मुंहिंजे लाल जा छाती चओ सभई झूलेलाल। बाबा आयो लाल झूलेलाल, सुशील चवे झूलेलाल, पंकज चवे झूलेलाल, मां भी चवां दुन्नी सेठ झूलेलाल चवे लाल झूले झूले झूलेलाल, लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल, लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल, लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल। आयो लाल सभई चओ झूलेलाल। सभिनी खे चालीहे जूं वाधायूं, सभिनी खे वाधायूं।